घोटकी सिंध जी तारीख़ी माग माथेलो मोमल जी माड़ी वेझो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पन्हू बसेर में स्कूल दाख़िला मुहिम साल 2025 ऐं 26 जे सिलसिले में DEO प्राइमरी घोटकी सैयद इसरार मशा बुखारी तालुको एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी सैयद अब्दुल बादशाह ऐं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर LSURSU ज़िले घोटकी जे नुमाइंदो नज़ीर अहमद कलादी जी हिदायत मुताबिक़ सरकारी स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला कराइण जे हवाले सां हिकु रैली कढी वई ऐं कोऑर्डिनेटर नज़ीर अहमद कलादी स्कूल जे हेड मास्टर अब्दुल हयो भुट्टो स्कूल जे उस्तादनि ऐं ॿारनि जे वालिदेन जी अगणी में कढी वई, जिते रैली खे नज़ीर अहमद कलादी अब्दुल हयो भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, इन ई जे करे पंहिंजे मासूम ॿारनि खे गवर्नमेंट जे स्कूलनि में वधि खां वधि दाख़िल कराए उन्हनि जो मुस्तक़बिल रोशन कयो वञे। ॿारनि जे वालिदेन खे घुरिजे त उस्तादनि सां वधि खां वधि सहकार करे पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे पाबंदीअ सां सरकारी स्कूलनि ॾांहुं मोकिलणु ॾियनि त जीअं उन्हनि मुस्तक़बिल में पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे शहर जो नालो रोशन करे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।